वहदहु ला शरीक लहू जां थो चई ता मंझ मोहम्मद कारणी निरतो मंझानी ता तो वञो कीअं ना ई कंद ॿियनि खे। इहो ई दर्स आहे, इहा ई दरगाहनि जी ॿोली आहे ऐं इहा ई इल्म वारनि जी फज़ीलत आहे, इहा ई इल्म वारनि जो ओहजाण आहे त हू अहिड़ियुनि शयुनि खे गॾु कंदा आहिनि जिन में बरकत हुजे, जिन में रूह जे गहराइनि ताईं पहुचंदड़ उहो अंदाज़ हुजे जो माण्हू जिते हुते पहुचे त ईअं लॻे त कंहिं ॿी दुनिया में अची वियो आहियां। हींअर असां उन कमरे में दाख़िल थियण वारा आहियूं जिते मोहबत अक़ीदत जा अहिड़ा त चश्मा वहनि था पिया जिन खे ॾिसी करे अखियूं थधियूं ऐं दिलि में एहतराम सां उहे दुरूद पाक जा लफ़्ज़ उचारजी वञनि था पिया जिन सां ई रहमतूं आहिनि, बरकतूं आहिनि। हींअर हलंदासीं उन्हनि तबरकात तरफ़ जेके मखतूम साहिब जन गॾु कया आहिनि हिन दरगाह जे हवाले सां। अचो त हलो। अल्लाहु सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। जी नाज़रीन, ही ख़ूबसूरत ये दुनिया जे हिसाब सां अगरि मां चवां त जन्नत जो टुकड़ो आहे त हिन में बि को वधा कोन्हे को, छो त हिते उहे शयूं पियूं आहिनि जिन खे ॾिसण जे लाइ सदियूं घुरिजनि माण्हुनि खे, पर अलाह पाक जंहिं ते महिरबानी करे थो पियो त उन्हनि खे लम्हनि में होसि ताईं पहुचाए थो ऐं इहा सादत नसीब थिए थी पई। शुरूआत कंदासीं हेॾां तबरकात आहिनि काफ़ी जेके अक़ाइदो जा जन सां मंसूब आहिनि। सैयदना इमाम हुसैन अली मक़ाम जी खणी मुबारक आहे। माशाअल्लाह। उन खां अलावा हीउ दुरो आहे सैयदना उमर फारूक जो जंहिंसां शरई तहज़ीब ॾींदा हुया। ये ॾह नंबर जुबो मुबारक आहे अक़ाइदो जा पीस आहे। सिंध जा जेके हितां जा सिंधी अक़ाइदो जा जिनखे ज़ियारत जे लाइ विया मुशरफ इस्लाम थियण विया त हितां कुझु तोहफ़ा ताइफ़ खणी विया मदीने वारे साईं जे लाइ। उन वक़्तु जेके सिंध जो कपिड़ो मशहूरु हुयो, सूसनि ते ठहंदो हुयो, इन अडारनि ते ठहंदो हुयो। हीउ कपिड़ो बि जेको हदीसुनि में अचे थो त उन मां ई मिलत जी धारदार साइकिल पहिरां पाईंदा हुआ त उहो सिंध जो कपिड़ो घणो यूज़ फरमाईंदा। माशाअल्लाह। उहो हे ई उन जो हिकिड़ो कलमी क़ुरान आहे जेको हथ सां लिखियो वियो आहे। नाज़रीन हे ॾिसो तव्हांखे हाशिम छटवी जो आहे हथ सां लिखियल, सोन जो पाणी इस्तेमालु थियल। मख़तूम उद्दौमा शहीद खे साईं जन ने गिफ्ट कयो जॾहिं हिते आया मख़तूम हाशिम छटवी साईं।
जहिड़ो घुरियो जंहिं तहिड़ो मिलियो तंहिंखे। अंदर में हिकिड़ी उकीर हुई त मदीने साईं जी ज़ियारत थिए ऐं अहिड़ियुनि दरगाहुनि ते अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञिजे जिते अंदर खे सुकून मिले, रूह खे राहत मिले। ऐं अॼु उहा ख़्वाहिश साईं नदीम हाशमी साहिब जिन जे वसातत सां असांजी कंहिं क़दुरु पूरी थी आहे। इंशाअल्लाह खिन सां बि उहे मंज़र ॾिसंदासीं। वॾी महिरबानी सर, तव्हां हे ख़ूबसूरत जेका आहे सो मंज़र असांखे ॾेखारिया ऐं असांजे हिन कैमरा जे हिसाब सां वरी सॼी दुनिया ताईं पहुचनि था पिया। नाज़रीन, हींअर असीं जंहिं हॉल में मौजूदु आहियूं हिते हिकिड़ी चौधारी भितियुनि ते तस्वीरूं लॻियल आहिनि। इहे तस्वीरूं उन्हनि शख़्सियतुनि जूं आहिनि जेके हिन दर्सगाह, हिन दरगाह ऐं हिन सिलसिले सां मनसूब उहे शख़्सियतूं आहिनि ऐं उन्हनि जूं यादगार तौर ते तस्वीरूं रखियूं वयूं आहिनि। असां तव्हांजो बि दीदार करणु चाहींदासीं त हीउ ॾिसो कीअं ख़ूबसूरत हिकु वॉल गैलरी साईं जोड़ी आहे। शहादत जहिड़ो अज़ीम रुतबो हर कंहिंजे नसीब में नाहे हूंदो ऐं हीअ उहा जॻह आहे जिते साईं अब्दुर्रहमान हाशमी साहिब जिन खे शहीद कयो वियो। पाण वज़ू फरमाए रहिया हुआ ऐं उन हालत में शहादत उन्हनि खे नसीब थी। पाण हींअर हलंदासीं उन जामे मस्जिद तरफ़ जेका जामे मस्जिद शोहदा जे नाले सां मनसूब आहे ऐं 300 साल पुराणी मस्जिद आहे। ऐं हिन मस्जिद जो जेका आहे सो अञा हिकिड़ी ॿी तारीख़ आहे त हीअ जॾहिं जुड़े पई, जॾहिं ठहे पई त हिननि में मस्जिद में जेके मिस्त्री ऐं मज़दूर हुया उहे सभई बावज़ू थी हिन ते कमु कंदा हुआ। भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जो हुजरो मुबारक आहे जिते भिटाई सरकार हिकु हफ़्तो पूरो हज़रत क़िबला मख़्तूम मोहम्मदी साईं जन वटि रहिया अची उन्हनि जा महिमान थिया ऐं साईं जन सां 8 ई ॾींहं रूह रिहाइण थियूं। साईं जन रूह हे उन वक़्त जूं सिरूं आहिनि भिटाई सरकार वारे दौर जूं। इंशाल्लाह ही हाणे हिनखे जेको आहे कल्चर डिपार्टमेंट हिनखे लोकल विरसे में आंदो आहे, उनखे डिक्लेयर कयो आहे ऐं इंशाल्लाह अनकरीब हिनखे इन ई शेप में प्रिज़र्व करे अवामुन्नास ताईं इंशाल्लाह इहो भिटाई सरकार जो जहिड़ो ज़ियारत जे लाइ खोलियो वेंदो इंशाल्लाह। पाणियारी सरबहिड़ो जरते पखी जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। जी, ही उहो रूहानी मंज़र आहे जिते भिटाई सरकार अची हिन दरगाह ते रहिया हुया ऐं ही उहो हुजरो आहे जिते पाण घणा ॾींहं हिकु हफ़्तो पूरो पाण जेका हिते क़याम कयूं ऐं हितां जे हाल अहवाल खे महफ़ूज़ करे ज़हन में ऐं यकीनन उन ते बि शाइरी जुड़ी हूंदी। सुभाणे सुपरी जंहिंजो तोते न सो खणे ॿार खोयनि जा। वाह वाह। इहो भिटाई सरकार हज़रत क़िबला मख़्तूम मोहम्मदी रहमतुल्लाह अलैह जे लाइ इहो बैत पाण फरमायो था जेके जे रिसाले में ॿियनि केतिरनि रिसालनि में इन जो ज़िक्र हूंदो आहे। ऐं ॿियो इहो ज़िक्र जेको हितां ई थो मिले त भिटाई साहिब खे माण्हू चवंदा आहिनि उम्मी हो, पढ़ियल न हो, लेकिन ईअं न आहे। भिटाई साहिब पढ़ियल हो छो जो इन जो हवालो जेको आहे डॉक्टर बलोच साहिब जेको ॾिए थो उहो खोड़ा शरी जो थो ॾिए त जॾहिं मख़्तूम साहिब जो माण्हू साईं ॾे वियो दावत जे लाइ त साईं ठिकिरीअ ते बेत लिखियो त अॼु न आहे सुभाणे जो सुपरी जंहिंजो तोते न सो खणे ॿार खोयनि जा। त बलोच साहिब चयो त जॾहिं ठिकिरीअ ते साईं बेत लिखे थो त इहो पढ़ियल आहे, उम्मीद कीअं थियो। त उहो हवालो बि हितां खोड़ा शरी जो आहे।
जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ ख़ूबसूरत मस्जिद हिकिड़ो इंजीनियरिंग जो शाहकार बि आहे। हिन जे अंदरि जॾहिं असीं दाख़िल थियूं था पिया त असांखे हिन जूं वेकिरियूं भितियूं ऐं हिन जो जंहिं अंदाज़ सां हिन खे जोड़ियो वियो आहे, हिन जा रोशनदान ठाहिया विया आहिनि त उहे बि कमाल जा आहिनि। हिते जॾहिं को ख़तीब ख़िताब करे थो पियो त इन जो आवाज़ उन माण्हूअ ताईं बि पहुचे थो जेको कुंड में वेठो आहे, ऐं उन माण्हूअ ताईं बि उहो ई आवाज़ु पहुचे थो जेको अॻियां वेठो आहे। त इहो इंजीनियरिंग जो हिकिड़ो शाहकार आहे ऐं 300 साल पुराणी मस्जिद आहे। ऐं हिन मस्जिद में जेका आहे सो हाफ़िज़ क़ुरान उन्हनि ई हिननि जूं सिरूं ढोए करे हिते पहुचायूं, ऐं जेके मिस्त्री हुया, मज़दूर हुया, सभई जेके बावज़ू थी करे हिन मस्जिद खे जोड़ण में उन्हनि जो हथु आहे। ऐं इहा जेका आहे सो अञा बि तव्हांखे हिकिड़ी मज़े जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हेॾां हीअ दरी आहे, इन दरीअ खे इन हवाले सां जोड़ियो वियो आहे त जॾहिं बि मां चाहींदुमि त हिन कैमरा जे ज़रिए उहा दरी तव्हांखे ॾेखारियूं त हिन दरीअ खे इन सोच सां जोड़ियो वियो आहे त इन अहिड़े एंगल सां जोड़ियो वियो आहे त हितां ई असांखे पहिरीं जो चंड नज़र ईंदो आहे। ऐं हीउ अहिड़ो एंगल आहे जो हितां असांखे पहिरीं ईद जो, मुहर्रम जो, रबिउल अव्वल जो चंड जॾहिं ॾिसिजे थो पियो त हिन जॻह ते अगरि बीह ॾिसंदासीं त असांखे उहो चिटो नज़र ईंदो ऐं पहिरीं नज़र सां ई असांखे उहो चंड नज़र ईंदो। त हीअ ख़ूबसूरत मस्जिद जंहिंमें 222 शहीदनि जो खून शामिल आहे। जी नाज़रीन, हींअर असीं हिन मस्जिद खां निकिरी करे उन वण तरफ़ वञी रहिया आहियूं जंहिं वण जी जेका तारीख़ आहे या उमिरि आहे उहा 400 साल खां बि वधीक आहे। ऐं उहो वण आहे ख़बर जो वण। ऐं उन वण में जी ख़ासियत इहा आहे त परे परे खां माण्हू ॾिसणु अचनि था। छा ॾिसणु अचनि था पिया? उन्हनि ते इस्म मुबारक लिखियल आहिनि। अल्लाह पाक जो इस्म आहे, सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा इस्म मुबारक लिखियल आहिनि। अचो त उन वण जो बि दर्शन कयूं, दीदार कयूं ऐं उन्हनि पननि जो बि दीदार कयूं जिन ते इहे ख़ूबसूरत नाव तहरीर थियल आहिनि। जी नाज़रीन, हीअ ॾिसी रहिया आहियो हिन जो पहाड़ू मां ई तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त हीउ केॾो न पुराणो आहे, हिन जी उमिरि केॾी न वॾी आहे। हितां जा जेके मुतवली आहिनि या हितां जा जेके गद्दी नशीन आहिनि ऐं हितां जा जेके हिते मुरीद आहिनि उन्हनि खां अगरि असां पुछियो आहे, थोरी जांच कई आहे त हिन जी उमिरि 400 सालनि खां बि पुराणी आहे। ऐं हिननि जा थोरा अंदरां खाधल आहिनि। कमाल जी ॻाल्हि इहा आहे, अंदरां ही थोरा खाधल आहिनि पर तव्हांखे पन सावा नज़र ईंदा। छो सावा नज़र ईंदा? जिन ते उन्हनि नावनि जो सायो हुजे, जिन ते उन्हनि नावनि जो छप्पर छांव हुजे, जिन ते उहे नाव उकरियल हुजनि, त उहे वण, उहे घर, उहे दर हमेशह सावा रहंदा आहिनि। ऐं इहो ई सबबु आहे त ही वण बि सावा आहिनि, छो त एॾो पुराणो वण हुजण जे बावजूद ऐं हिनखे कंहिं बि क़िस्म जो किथां बि पाणी मिले कोन थो पियो। तव्हां हिननि खे ॾिसंदो किथां बि हिननि खे पाणी कोन थो मिले पियो, पर तंहिंजे बावजूद बि हीउ वण साओ लॻो पियो आहे। हिन जा पन सावा आहिनि। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिननि ॾिसो त किथे बि पाणी कोन्हे को, हे बिल्कुलु ख़ुश्क आहिनि। हिननि जा थोरा ॾिसो था बिल्कुलु ख़ाली आहिनि, कोरा आहिनि, पर इहे कोरनि
थोड़नि ते बि नाहे, पाणीअ जे हुजण ते बि नाहे, जिन ते उन्हनि जो सायो हुजे त उहे, जीअं पहिरियां ई ॻाल्हि कयमि, त उहे जायूं, उहे दर, उहे घर सभु सावा रहंदा, ऐं छो न रहनि, त उन्हनि ते नाव ई अहिड़ा ख़ूबसूरत उखरियल आहिनि। पन ॾेखारियो। हे ॾिसी रहिया आहियो, वण सॼो सुकियल आहे, पर हुननि जा पन सावा आहिनि, ऐं उन्हनि पननि ते इहो ख़ूबसूरत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाव उखरियल ॾिठो। ऐं अहिड़ा खोड़ सारा पन ॿिया बि मौजूदु आहिनि। नाज़रीन, हाणे पाण हलंदासीं हिन मस्जिद खां थींदा दरगाह तरफ़। साईं अब्दुल रहमान हाशमी साहिब जन जी जेका शहादत खां पोइ जेका दरगाह जुड़ियल आहे, उन तरफ़ हलंदासीं। पर उन खां पहिरियां मस्जिद जे भरिसां ई हिकिड़ो हुजिरो ठहियल आहे, जिते रोज़े धणी साईं राशिद जन हिते ई तालीम हासिल कई, हिननि हितां जे मदरसे मां ई तालीम हासिल कई, ऐं उहो हुजिरो बि तव्हांखे ॾेखारींदा हलूं। ही आहे हुनजो ॿाहिरियों मंज़र उन हुजरे जो, जिते राशिद साईं रोज़े धणी जन हिते तालीम हासिल कई हुई। ऐं ही मदरसो ऐं मस्जिद गॾु ई हुया। हाणे हलंदासीं पाण दरगाह जे तरफ़। जेके रूह रवां हुया हिन सॼे शोधा जा, ऐं जेके उन दौर जा मुजद्दिद हुया, ऐं उन दौर जा गौस हुया, कुतुब हुया, इन दौर जा मां सम्झां थो त अगरि ज़ुल्म जे ख़िलाफ़ कंहिं आवाज़ उथारियो, ज़ालिम जे ख़िलाफ़, त उन सदी जा माना वॾे में वॾा मुफ़क्किर, वॾे में वॾा मुजद्दिद मख़दूम अब्दुर्रहमान शहीद हाशमी रहमतुल्लाह अलैह। नाज़रीन, ही जेका आहे सो जिते असीं मौजूदु आहियूं, हिकिड़ी तारीख़ मौजूदु आहे, ऐं इन तारीख़ में सिंध कीअं हुई, किथे हुई, ऐं हक़ सच छा थींदो आहे, इहो सभु हिननि शख़्सियतुनि जे करे असांखे ॿुधण लाइ मिले थो, असांखे पढ़ण जे लाइ मिले थो, असांखे ॾिसण जे लाइ मिले थो। ही महफ़ूज़ थियल तारीख़ अॼु हिन कैमरा में बि असीं क़ैद कयूं था पिया, ऐं इहो जेको क़ैद आहे इहो ॿियनि माण्हुनि ताईं जॾहिं पहुचंदो त उन्हनि खे इहो महसूसु थींदो त आज़ादी छा थींदी आहे। दरगाहूं त दुनिया में काफ़ी सारियूं हूंदियूं, पर उहे दरगाहूं जिते इल्मु, हिकमत ऐं दानाई जूं ॻाल्हियूं थियनि, उहे तमामु थोरियूं आहिनि। ऐं हीअ दरगाह अब्दुल रहमान हाशमी शहीद साहिब जन जी, ऐं इन दरगाह सां ई जेका आहे सो मनसूब नालो आहे, ऐं लाइब्रेरी आहे। इन लाइब्रेरी मां हज़ारे न लखे शागिर्द मुस्तफ़ीज़ थियनि था पिया, ऐं पंहिंजे मंज़िलुनि ताईं पहुचनि था पिया। असीं हींअर उन लाइब्रेरी में मौजूदु आहियूं, ऐं हलंदासीं लाइब्रेरी जे अंदरि।
कॉन्फ्रेंस हॉल है, प्रोग्राम थियनि था इल्मी अदबी हवाले सां। ही ख़ूबसूरत फर्नीचर, ख़ूबसूरत माहौल, इन ॻाल्हि जो दलील आहे त हिन गादीअ खे जेका शख्सियत मिले थी पई उहो पंहिंजे हिसे जो कमु एॾो त शानदार अंदाज़ सां कनि था पिया जो वक़्त जे पननि ते उन्हनि जूं मोहरूं लॻ लैब है जेस ताईं इंसान वक़्त सां गॾु नथो हले त उहो अॻिते कोन वधी सघंदो, उहो पोइ रहिजी वेंदो। जदीद दुनिया, जदीद अंदाज़ ऐं जदीद टेक्नोलॉजी जी सूरत, हीअ जदीद लैब बि हिते जेका आहे सो साईं ठहिराई आहे ऐं इन मां यकीनन ईंदड़ वक़्त जा इहो माहिर ऐं बहितरीन इंसान जेके क़ौम ऐं धरतीअ जी ख़िदमत कंदा उहे ई निकिरंदा। पेर ते पेर खजे लगातार खजे, हुजे केतिरी बि डिघी राति खुटी पवंदी आहे। त मुसलसिल जदोजहद जो नालो साईं नदीम हाशमी साहब जन ऐं उन्हनि जो ई इहा ख़ूबसूरत तालीम ॾे रुझान ऐं ईंदड़ वक़्त ते हुननि जी नज़र हिन कंप्यूटर लैब मां तव्हां बख़ूबी लॻाए सघो था पिया। ही मेल सेक्शन आहे जिते ईमेल ऐं कंप्यूटर सां लाॻापियल हर उहा शइ मौजूदु आहे जेका ॿार जी ज़रूरत है। जिससे मिलके जिंदगी से प्यार हो जाए, ऐसे लोग शायद तूने कभी देखे न हो, होते तो हैं। तो हुजण जो सबूत आहे साईं मखदूम नदीम हाशमी साहब जो। अॼोको ॾींहुं साईं सां गॾु गुज़रियो, पर इहो जेको गॾु गुज़ारणु आहे सचपच हक़ीक़त इहा आहे त रूहानी राज़ जेका आहे सो सम्झण जी हिकिड़ी जुस्तजू, हिकिड़ी तड़प, हिकिड़ी सिख्या मिली ऐं इहा सिख्या असांखे मिली आहे दरगाह अब्दुर रहमान शहीद हाशमी साहिब जन जे हिन दरगाह तां। इहा दरगाह तारीख़ जे उन्हनि वर्कनि में तहरीर आहे त जिते इल्मु, अदब, फ़न, फ़िक्र ऐं हासिलात जूं ॻाल्हियूं थियूं, जिते रूहानियत जा रंग नज़र आया, जिते इल्मु अदब जी आबियारी नज़र आई ऐं उन्हनि इल्मु अदब जो हिकिड़ो तसलसल साईं नदीम हाशमी साहब। अॼु असीं हिन दरगाह तां घणो कुझु वठी वञूं था, हिकिड़ो फैज़ वठी वञूं था पिया ऐं असांजे ज़िंदगियुनि में यकीनन तब्दीली ईंदी ऐं उहा तब्दीली इल्मु, अदब ऐं इख़लाक़ जी सूरत हूंदी। त असांजी हिकिड़ी रिवायत आहे हिन माई टीवी जी ऐं असांजे प्रोग्राम जी माई टीवी जा महिमान में जेका महिमान शख़्सियत आहे उन्हनि जे लाइ 5000 साल पुराणी असां वटि हिकिड़ी रिवायत असीं अजरक पेश कंदा आहियूं। त हिन शेर सां चवंदुमि त अजरक जे फुलनि में आहे जेॾी अछाण ओॾो उजरो प्यार सरावां जे कारण। मोहब्बत जे मोट मोहब्बतुनि सां लाइक़ु तव्हांजो सर, वॾी महिरबानी। हिन खां वधीक को ख़ूबसूरत तोहफ़ो नथो थी सघे।